नाज़रीन, करमपुर में फुर वाक़े की अफ़सोसनाक ख़बर है जेका असां शेयर कयूं पिया। करमपुर जी मेन शाही बाज़ार में मोटरसाइकिल सवार टे नामालूम हथियार बंदन सेठ दिलीप कुमार रीझोमल खानवाणी की दुकान ते काह करे दुकान मालिक सेठ रीझोमल के हथियारनि के ज़ोर ते यरगमाल बणाए तशद्दुद करण बाद लखें रुपया रोक रक़म ज़ेवर ऐं ॿियो क़ीमती सामान फुरक करे आसानी से फरार थी विया। फुर वाक़े सबब शहर में खौफ़ हिरास पखिड़िजी वियो। वाक़े ख़िलाफ़ हिंदू बिरादरी जो एहतजाज। ॿिए तरफ़ करमपुर पुलिस के वाक़े जो इतला ॾिनो वियो आहे। 2-3 मिंट थिया, 3 ॼणा आया, हिकिड़े खे किले छॾी, हिकिड़े खे रिवाल्वर हुयो, हिकिड़े मज़दूर ते रिवाल्वर रखियो, असां ते किले छॾ रखी। जेके पैसा खाननि में हुया हे खाना खुलिया पिया अथव, पैसा सभु खणी विया। घणा पैसा साईं? घणा पैसा हुया? घणा हुया 10-12 लख रुपया हुई कैश। हाँ साईं। ऐं प्लस में सोना 10 हुया, पोइ चई जा थियनि 5 उहा हाणे संभाल कंदासीं। कहिड़ा कहिड़ा 10 हुया उहे खणी विया। पाणी को लाहेमल छा जो को पुलिस के इतला है? पुलिस आई है? पुलिस न पहुती आहे। पुलिस हेॾे मुंहिंजा छोकिरा ॿई विया नी, सरदार साहब जे बंगले ते बि विया नी, ओॾे इतलाउ करे ईंदासीं। वधीक असांखे चोरी चकारी पंहिंजी मिले। तक़रीबन 5 तोला खन सोना है, 4 को 5 तोला एतिरो न आहे, बाक़ी माना ईअं सम्झो त 2-2.5 ईअं थी वियो लॻभॻि। पैसा एतिरा आहिनि 10-12 लख? पैसा 8-10-12 ईअं लॻभॻि हाणे अंदाज़ो कयूं था। पैसा ॾियणा मार्केट जा खणी आया हुआसीं, इन जे करे 8-10-12 जेके थिए।